हसन ज़रदारी जंहिंजो तकवा घोड़ा बारी जेको मुखालिफ़न ते भारी जेको मुखालिफ़न ते भारी ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर हाजी अली हसन ज़रदारी जंहिंजो तकवा घोड़ा बारी जेको मुखालिफ़न ते भारी जेको मुखालिफ़न ते भारी ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर मज़लूमन जे दुख जो साथी हक सच जो राही पीपल्स पार्टी जो ही जोधो भुट्टो जो सिपाही मज़लूमन जे दुख जो साथी हक सच जो राही पीपल्स पार्टी जो ही जोधो भुट्टो जो सिपाही दुश्मन दिल ते तीर जो ठपो दुश्मन दिल ते तीर जो ठपो थींदी पो सरहाई ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर हाजी अली हसन ज़रदारी जंहिंजो तकवा घोड़ा बारी जेको मुखालिफ़न ते भारी जेको मुखालिफ़न ते भारी ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर आशिक़ अली ज़रदारी पीपीअ जो कंधार जियालो जंहिंजो सारी सिंध जे अंदर आहे काफ़ी नालो आशिक़ अली ज़रदारी पीपीअ जो कंधार जियालो जंहिंजो सारी सिंध जे अंदर आहे काफ़ी नालो सिंध जे मारोड़नि सां जिन जी सिंध जे साॻियड़नि सां जिन जी साण हूंदी आहे सचाई ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर ईंदो हू पहिरियों नंबर थींदो पोइ मस्त कलंदर हाजी अली हसन ज़रदारी जंहिंजो तकवा घोड़ा बारी जेको मुखालिफ़न ते भारी जेको मुखालिफ़न ते भारी ईंदो हू पहिरियों नंबर